मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई। यार मालिक तू तो मुझे चली तो रहने का पूछा करे फैसला वैसला करे सके तो नहीं लालू, मैं खुद इसको यही बोल रहा हूँ। ये फैसला वैसला मेरे को करना नहीं आता है, कोई दूसरा ढूंढो। बाबा ढूंढ के छड़ हूं ही मानन के आजकल ढूंढ खाने दी किन्नी आदत पड़ी हुई है। तू सिर्फ फैसला कर जाए फैसला अगले के तो टोनियो फैसलो तो के करणो पवंदो। करणो खबर छा थई कुछ भी ना के धुरजू गाल तो के सच्चो ही सही लगन उन झक में फैसलो ने बस गाल खत्म हर गुर गुरशानी जोरती ना वेड़े वाला लालू ओ बल्लू वाला कुरानी निभागा रहन जो इच्छा कजो नन के आने बस बस सभा को एड़ो बांगुड़ छापना आया। अब मां कोर्ट में घणा ही फैसला ॾिठान ऐं अंकल धनु के फैसला कंदे ॾिठो है। ॾिस ॾिसण ऐं करण में ज़मीन आसमान में फर्क है यार। अरे जेकरे फैसले जो चंगो मुर्सी वे दे तो के दिमाग में हर गाल अची दे छा करणो चाहे ना करणो। अच्छा पर पो मुके ये न चजो त ही छो कई न न मां तो कुछ पेंतरा समझाया तो इन गाल का परेशान न थी। उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान अकुल हैरान दिमाग परेशान छो उस्ताद वरी छा थियो तवा के बुधाइंदुस न तवा हैरान आई परेशान थी विदो। उस्ताद वारो कर असा हैरान परेशान थियण लाइ तैयार आहियूं सफ़ा। तवा के या खबर आ त लालू ई चिलकणी वारो फैसलो केर कंदो डीजल ते केर कंदो आयो टोनी हाणे टोनी भी फैसला तो करे खुदा जी कुदरत आ। उस्ताद इहा त खिलण जहिड़ी ॻाल्हि आ। टोनी वीचार खे कहिड़ी ख़बर त फैसला कीअं कबा आहिनि। इहा ई त ॻाल्हि आहे न एमरजेंसी में इन्हनि खे ख़बर ई कान पई पोइ इन जो खणी नालो वरितो त टोनी फैसला करे छो जो इन्हनि खे ॿियो सुझे ई कोन थो काॾे वञनि। असां इन खां त सुठो तूं फैसलो करियां तजुर्बेकार माण्हू ई मूं पंहिंजो नालो हुन जे अॻियां रखियो पर हुनखे शायदि ॻाल्हि सम्झ में न आई। हाणे टोनी फैसला कंदो इहे फैसला हलंदा दुनिया ॾिसंदी कंदा पाण सां गॾु टोनीअ खे बि ज़लीलो ख्वार। चलो इहो बि ॾिसूं था इहो बि मज़ो वठूं था त कीअं थो टोनी फैसला करे। अचो हलो हलो उस्ताद हलो। तकड़ो बदजे त सुठो आहे न त घणो किन कंदो इहो मिठल छिगल ओ क्यों नहीं हो ने छिगल वाली किथे है तो निमने मेरे का दी बे साहब अंगूर। अरे मुंह चो त मिठल तकड़ो गिरफ्तार थे त भलो आ न त हरू भरू हणी बेगुनाह मारे विदंदो। इसा मिठल मारू मारी दो मां तो सा मिठल जे मरण ताणी बदला इहो जे पूरी जिंदगी में मख भी मारे वने न त मां तो के कुल्हे ते खणी सा पूरे मुश्किल जो कोट घुमाई दो सा। तू न करे पर असा के त आर्डर है न मिठल के गिरफ्तार करण जो मां औंठे ला सड़ंदो मिठल सा केड़ो चंगो कम तो करे मानो सा सड़ंदो। अरे मिठल के गिरफ्तार करणो आ बधड़ो आ लाकब में विचड़ो आ। हां कनन जा पर्दा तो फाड़ी आस्ते गाला मिठल बे तने बद बोल जने वडो त थाणे बैठे न वडो अज घर वाली ड्यूटी में मसरूफ आ भाजाई के शॉपिंग कराई दो आई वडी होटल में मानी खराई दो माराई दो। हां ये ड्यूटी दे देरू कंदो तो वो पाण सा गडो गड असा के माराई थी। ओ वाह हेरे रे मु तो कई है बाहू तो बधाई मुझे पी तो कई मुझे डाडे तो कई हाने मां न कराई दुस बराई दुस मु कया ओ चाह जो मुका बराई दे ओ ईसा अने वडी वाली किने दो। हाय हाय अम्मा सफा थधो करे छयो थई वाइन में बर्फ पेला बर्फ अम्मा बर्फ जी टापोर छुटी करी जीअं मुंहिंजो पुट थधो थे गरम पुटरा मुंहिंजो ना मां मुके गरम रहण दे जेकरे मां थधो थियम त यो कारो ऐं कारी मुखा बची विंदा। अब तू कारो कारी मारींदे तू इंदे जेल दूसरा दिनो वेल तू बुधा तू मां के जी थींदस तू बाबल वलू जी थी जे मां हूं बि कारो कारी मारने जी घणी सजा ना है मां जल्दी जेल मां मोटींदुस। भला पाणे हणी न खंड में चोरी भी त वनी पंजी मां वट वेठी आ न यो लालू तार चंगे मुरसई पग जे लायक ना है न रयो जे को असा चाहियो पिया सो त थी वयो। असा चाहियो पिया तमा छा पिया चाहियो मां मुझे मतलब वो था जगह असन यकीन जे आडो ना है न तई खंड में पवन न मिनी के ॾिसंदासी न वरी असा की चिड़ाईंदी ना मां इन तिलकणीअ मुझे चाह के ची फाटियो आ ऐं न लालूअ मुझे लव में लूस पोकायो आ जेकरे जे जेरा हुंदा त मुझा जेरा सड़ंदा ऐं मानू इन जेरन ते जीरो बुड़के 20 रुपए में प्लेट खपाइंदा। मिठल तो ता बस फागड़ी गाल के दिल ते वतो आ अम्मा इन चिरकिणीअ मूंसां दगा कई आ
हिन खां पहिरीं जो मुंहिंजे दिलि जो दौरो बंदि थी वञे मां ये लाश ॿई लेटाईंदुसि ज़रूरु लेटाईंदुसि बस तूं मूंखे रुॻो दुआ कर मूंखे त ये ॿई मुंहिंजे मुंहुं न पवनि ओ अब्बा ओ मिठल ए छा कयो मां त पंहिंजे पेर ते पाण ई कुहाड़ो हणी छॾियो ओ मिठल अब्बा मोटी मुंहिंजो सिकी लॻा हिकिड़ो त आई लाली दुनिया मूंखे कुझु बि चवे पर मूंखे दुख न थींदो तूं मूं ते शक थी करी न त मूंखे चक था लॻनि मथे में जूं पटींदियूं हूंदई माण्हू मूंखे पत्थर हणनि न तॾहिं मूंखे धकु न लॻंदो पर तूं गुस्से में गुल उछलाए थियणी न त मूंखे पत्थर थी थो लॻे उहो गुल काशीअ जो ठहियल हूंदो दुनिया रुसे त मूंखे उनजी परवाह न पर तूं रुसी थी न त मुंहिंजो साह थो मुंझे हा मां गैस जो ड्रम आहियां न जो मूंखां सवाइ साह थो मुंझे तोखां सवाइ मूंखे सॼी दुनिया ऊंदहि महसूस थींदी अथई हा बिजली मुंहिंजे पुफाट मारोट जी आहे न तूं मूंखे यकीन कर त तूं का बि अहिड़ी हरकत न कई आहे इहे तुंहिंजूं हरकतूं रहियूं आहिनि ऐं इश्क जो दौरो तोखे पवंदो आहे मूंखे तुंहिंजो साथ खपे बाक़ी इहो मिठल आहे न इहो मुंहिंजे मरोटे जो महिमान अथई ठीकु आहे जेकर तूं पंहिंजे लालू ते एतबार नथी करी न त मां ही पंहिंजो कदु मिठल में कुहाड़ी हेठां थो रखां न लालू ईअं न कर जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त मां मरी वेंदसि मतिलबु त लाली मूंखे साह ॿुधा त तुंहिंजो मूं ते एतबार आहे या रुॻो हरू भरू बुर्श पई थियणी हा लालू एतबार त आहे पर खे छॾ तुंहिंजो रुॻो मूंसां साथ हुजे पोइ मिठल जहिड़ा सवे माण्हू अचनि न त सुरमो करे छॾियानि हाणे ॾिसी मुंहिंजे दिमाग़ जी कलाबाज़ी इन्हनि ठगनि जे तोले खे कीअं थो भोलो कयां बुर्श हणी ॾिस न फैसला कीअं कबा आहिनि मूंखे ख़बर आहे चवनि था त या त जवान थिए या जवान जे पारे में रहे हाँ जेकर पाण शादी न करी ॾिंदो पर उहा भत खाए खाईंदो त उन में हुनखे ख़बर पवंदी त भत थींदो कीअं हिन महिल भत जी ॻाल्हि नथी हले पर हथ पटियो पियो अथई असुल में छा आहे तोखे सेखारियो फैसलो कीअं कबो आहे फैसले करण जे लाइ सभ खां पहिरियां जेको फैसलो करे उहो कुर्सी ते वेहे कुर्सी ते वेठो आहियां इहा न ॾट हिन महिल सेट लॻो पियो आहे न हिन में मेन कुर्सी थी आहे हिन ते ईअं माना सम्झो पोइ वेहे बि कीअं अकड़जी वेहे बाक़ाइदे अकड़जी वेहे कीअं वेंदे माण्हू गुज़ारे वियो छा लाश वांगुरु छिटिजी वए बाबा थोरो ढरो थी हेठि मरीज़ थी वियो अरे ईअं वेंदे माण्हू फ़क़ीर सम्झी खेड़ा त ॾेई वेंदई अरे पोइ कीअं वेहा जीअं चयो उहो कयां न हूअं वेंदे कीअं वेहबो आहे हया ड्राइवर जी स्कूटर थो हलाई छा नवां असां बस खे गाॾी में लॻंदी बाबा ॾिस मसाला मां हीअं वठो न भले सेट न आहे हीअं वठ हाणे थी वियो रेस मिठो फूक मंगलवार जो पेलो फूक जी मारे पोइ थोरो वाच खे ढिलो कर तूं न सिखंदे बस बस तोखां ॻाल्हि ॻरी आहे मूंखे ख़बर आहे तोखे अकुल आहे कोन तूं छा थींदे वॾेरो मां पाण थींदो हाणे अॼु खां पोइ हिन ॻोठो चङो मवाज बस ख़तमु छो न न न तूं वॾेरो न आहीं मां पाण वॾेरो आहियां पोइ सम्झी त कोन थो न पोइ तूं सम्झाए न हाणे ॿुध थोरो नरम थिए थोरो गरम थिए थोरो हल्को थिए थोरो सख़्तु थिए मतिलबु विचोलो 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 सम्झी तूं इलाज सम्झी वियो आहे वेही रहो हा भाउ हाणे अॻी धुर पहिरीं ॿुधाए पोइ ॿी धुर ॿुधाए अॻी धुर जो फ़ैसिलो इहो आहे त मेलनि में असांजा दुकान बंदि करे छॾिया अथनि असांखे इजाज़त वठी ॾे त असां मुजरा कयूं पर पिया कमायूं मार पवई जे ईअं कजे त माण्हू छा कंदा हाणे कोर्ट जा फ़ैसिला खजला था अदा नंढा जीअं था वॾा वली मोहम्मद ख़ान असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु त रहियो आहे न हा हा बिल्कुलु रहियो आहे छो न रहियो आहे बराबरि रहियो आहे थोरो ई अरसो पर वॾो थी रहियो न वलो हा या न हाणे हिकिड़ो ॻोठ जो सीनियर मतलब पुराणो थी करे हाँ हाँ कल कलो के बात गाले छोरे टोडी को फैसलो कराए यो ठहे थो हाँ हाँ न न न न ओ ये टोनी का फैसलो ना है करानो नो इट नेवर बाबा तू धनुआ के धूड़ चटाइण वारो मानू हाणे यो कलो को वात गाड़ो छोरो उन जे फैसले में वींदे बस ना है करायो तो असा जो वडो पंजे घर जो वडो ब्याज जो वडो नक जा कमाड़ो जडो छा ना है करायो हां शाबाश चई छ लाल वारन के तो टोनी का फैसलो ना है करायो हां अलड़ी बंदूक तुझो ठक्का और पुलिस का मालिक कहाँ छो तो गिरफ्तारी छूने जा
लालू ऐं चिरकिणी खे अलाए मारे सघां अलाए न ख्वारीअ खां त बची वेंदुसि न जेकॾहिं पुलिस न पकड़े सां त मारे छॾे सां ईअं सही आहे ठीकु आहे इसलिए कोई था छा कौन छॾींदो सान कौन छॾींदो सान इन लालू ऐं चिलकड़ीअ खे उफट मारींदो सान उफट या कोन था ॿुधे रड़ी तो क्या काकड़ो वेही वियो आहे ढल ॿोड़े वांगुरु हीउ तो ॿोड़ा थी विया आहिनि ओए कौन छॾींदो सान मां हे असांखे ख़बर हुई तुंहिंजे पोयां भॼियो आहे न त ॾाढो भॼई आहे उन करे कन लाटार करे बीठा हुआसीं मुआसी मिटड़े तुंहिंजे पकड़े ॾाढा मुआऊं चङनि में सूर पइजी वियो आहे वॾा थाणे ते वठी हलियूंसीं या न न मुंहिंजे घर वठी हली अरे वॾे जे घर हलूं हलूं था पर ॿुधो त सही वॾा मुसरी ज़रूरु पचराइजांइ मखण थोरो सवायो हुजेसि मिठे जो शौक़ीन आहियां थोरी मिठाई बि घणी हुजेसि मां तोखे गिरी समय बुसरी थो करायां बसि कर मर त माइट पिटनी सुतली साहब मूंखे जल्दी थाणे ते वठी हलो जेकॾहिं मुंहिंजा इरादा मटिजी विया त तव्हां मूंखां ज़ोर कोन थींदो ओए इहो गंद न कजां अड़े वठी हलो थाणे ते भाणे रे केस हिन ते वरी भाणे रे ओ वॾा केस त हिन ते बलू बलू मिठे कुझु कयो त न आहे न कसी मिठाई विराए छो छाजी मिठाई विरायां मिठल खे कुझु करण खां पहिरीं उनखे पुलिस वठी निभागा पुलिस उनखे पकड़े वई आहे ऐं तूं तो चई त मां मिठाई विरायां ए चरी जेकॾहिं मां लालू या चिलकड़े मां हिक खे मारे विझां त मसइलो त जा वधे हा न हा इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे पर इहा पुलिस बि त लालू जे चवण ते उथंदी वेंदी आहे न अरे चरी हाणे एतिरी अंधेर नगरी बि कान्हे मां वेठो आहियां न ऐं हो सुतली साहब मुंहिंजे धागे फीणे में बि आहे पोइ इहो फैसले थियण त मुंहिंजो मिठल थाणे ते हुजे फैसले वारी ॻाल्हि बि सही आहे पर फैसले करण वारो मुंहिंजे हियां ते ई कोन थो पए केरु थो फैसलो करे इहो बोनी कपूर वारो पुटु टोनी यो टोनी केरु थींदो आहे जो असांजे ॻोठ जा फैसला थो करे अरे हे दोस्तू त मूंखे दुहा थियूं अथनि न बलू वञे त काॾे वञे वीचारो कहिड़ी थालीअ में ठूंगा हणे ऐं विचांदरो करे मां मानीअ जो टुकुर खाओ मां न खाईंदसि मां मानी न खाईंदसि भले बोटी कान में मानी पए ख़राब थी वञे मां न खाईंदसि केतिरा भेरा चयो त मां न खाईंदसि भई हाणे हिन महिल ड्रामो थी करे पई रात जो उथे थी त देगड़ियूं चटे सब साफ थी करे चले केर मां ना ये देगड़ा वेगड़ा चटी थी बिल्ली हूंदे ये देगड़ा चटे वेंदी हूंदी मां जॾहिं सुम्हंदी आहियां न रात जो त सुबुह असुर जो उथंदी आहियां ए सेठाणी द्वारो न्याणो बधिजी वियो काहे बातुस पुलिस बधी वई त ॿियो वरी केर वधंदुसि हो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो नवा बाबा वॾी वीआईपी ख़बर ॿुधाई अथई ठाहियो हाणे ठाहियो बस कर ॾिसे छा थी अम्मा जल्दी मानी खणी अच 2-3 ॾींहंनि जी अॼु कसर कढी ॾेखारींसां वारो कर मां हा खणी थी अचां पई साहो छो थो वञे बाबे घोबाटे जो हिस्सो पंहिंजो हिस्सो ऐं रात को बचल भत ऐं दाल सभु खणी अच त अॼु चिलकड़ी सभु चट करे ॾेखारे ॾेई मां हा मतलब त अॼु असां रोज़ो रखूं जी हा नियत करे छॾ नवा बाबा रोज़ो अॼु रखणो पवंदई जैसा इश्क कई जैसा प्यार कई जंहिंजे करे सभु कुझु छॾे ॾिनई हा उन्ने ते इल्ज़ाम हुई जल्दी चवे त बुझो भरे ॾियां अरे छा कयां विच ते सुतली वेठो आहे सुतली साहब ये हरू भरू मूंखे मच्छर आए थो मुंहिंजे हथां खलास थी वेंदई अरे मरंदे तूं मारंग बुथिया छो त शक ऐं साड़ उहे बीमारियूं आहिनि न जंहिंखे लॻनि न तरा कढंसि पेरनि खां शुरू थींदे वञी तारूं वठंदा अड़े इहा बीमारी तोखे अंदरो अंदर उॾई वांगुरु खाई वेंदी त पा ख़तम थींदे बेईमान साहब ही त सभु जुमला तुंहिंजा आहिनि ही छो थो ॻाल्हाए लालू चई बस करे पोरी मां बि दांगी मिले थो मुंह ते ओ लाल रे मां को बाबल वल्लू न आहियां जो तुंहिंजी एतिरी बेइज्जती बर्दाश्त कंदुसि अड़े ने बेइज्जती जो निपायल पुट ताईं न
ओ सिंधीअ में मिसाल छा ॾींदा आहिनि जेको छा चवंदा आहिनि सुतली कारो कमरे सां रंग न मटाए आदत ज़रूर मटाए आदत मटल किथे अथनि खानदानी बेइज्जता अथनि सुतली साहब तू मूंखे फुल फ्राई करी या हाफ फ्राई करी जेको वणे सो कर पर हिन नालो खे चयो था उथे फुटे फुटे मूंखे शिकल नथी वणे हिन जी सुतली बाबा कन और ते कर नथो थिए पाण सॼो और ते हिकिड़ो थींदो अथई फुल ॿियो थींदो फ्राई लालू तूं जीअं चयो आहे न ईअं थी वेंदो पोइ ठीकु आहे बुर्श हणजांइ पर थोरो आस्ते सिंगल न डबल बुर्श लॻंदो तोते जा पुट मिठू अल्लाह हाफ़िज़ अल्लाह खुश रखंदी बच्चा अल्लाह खुश रख चई छा वियो सुतली साहब हिन छा चयो रे मूंखे ॿुधायो छो कोन था मुंहिंजो बि टेंशन लाहियो टेंशन न कर मिठल असल में छा जो लखनि करोड़ जा केस था हल कयूं चाहवा न पाणी न बीड़ी न सिगरेट असल में हिन जेको केस आहे तो वारो इन जो असां हल ॻोल्हियो आहे हाणे मिठल जो कारोकारी वारो जिन पाण ई पुलिस राहींदी पुलिस चाचा मिठल जो जिन तॾहिं ई लहंदो जॾहिं हुनखे सच जी ख़बर पवंदी त लालू ऐं चिलकणी जो चक्कर आहे ई कोन अम्मा तूं कीअं थी चईं त मिठल खे इन कारोकारी वारे ड्रामे जी ख़बर न हूंदी थी सघे थो त वल्लू ऐं कज़ी वारे ड्रामे में मिठल बि शामिल हुजे न न चाचा मिठल ॿियो कूड़ हणी सघे थो पर चिलकणीअ ते न अलाए अम्मा माण्हू फिरंदे बि देर पर हाणे ॿी ॻाल्हि सोली थी वई कहिड़ी ॻाल्हि चाचा हाणे ॾिसजांइ त मिठल जी मजबूरी वल्लू व्याजीअ खे टोनी वारे फ़ैसिले ते छिके वेंदी अलाह करे चाचा बाक़ी मूंखे त मुश्किल थो लॻे जो वल्लू पैसनि जे लाइ सब कुछ करे सके तो पर रिश्तन जे लाइ न यार मवाली भाई मेरे को समझ में नहीं आ रहा है बाबा समझी न समझी चढ़ मुझे आंठे ते तोखे समझाइण लाइ मुझो पी भी पूरो कोन पवंदो मूं वरी कदे तो बा कई छोरा छा थियो थी पंचर थियो बीठो आई बाबा हिन टोनीअ का फैसलो करण जोर आ यार हिन के समझाइण लाइ ॿियो को हमरा हथ कयो जेको हिन के समझाए त फैसलो कीअं कबो आहे बाक़ी मूं वारो मठो कम छॾियो अथई अंकल गोबाडा प्लीज अंकल धनु को फोन करके बुलवाओ यार मैं फैसला नहीं कर सकता अरे छोरा ऐसी दुखी गाल नहीं है जिसमें तुम फंसोगे हम बैठे हैं ना ए बाबा हूं तो बजाए तू तो सिंधी ॻाल्हाई थी न तू मुझे उर्दू में काहे पियो ॾाढी उर्दू थो ॻाल्हाई हिकिड़े पासे वही ॿिए पासे खे थी वञी सुभाणे ईअं न थी हिनखे सिंधी सेखारींदे असां बरोज की ॻाल्हाईंदा तूं बाबा ही जो पाण पटली तो लथो थो वञे त पोइ मां छा कयां अरे टोनी तोखे बाबा सिंधी अचे थी तो पोइ सिंधी में छो नथो ॻाल्हाए अंकल घोटाला अरे घोटालो न छोरा घोबाटो अरे टोनी जे बाबे खे घोटाला करण अचनि हा न त हिन महिल ते हिन ओताक ते पट को ॿधी पाण में फैसला करे हा तोखे मिंट थोरी कयूं अंकल मवाली जा पी मूंखां ॻाल्हि करी आहे मां फ़ैसिलो न करे सघंदुसि जेकॾहिं अंकल धनु हिते नथो अची सघे त फोन ते फ़ैसिलो करायोसि अरे हिला देगा यार अरे मवाली 5 कलाक तू हिनखे सम्झाए बि कोन सघियो आहे त फ़ैसिलो कीअं कबो आहे बाबा मुंहिंजो मथो मुंहिंजो दिमाग़ मुंहिंजो ॼंघू मुंहिंजो बाहूं मुंहिंजो सॼो जिस्म साणो थी पियो हिनखे सम्झाए हाणे पाण सम्झाईस मूंखे तूं हथु कढ मूं मां 2 लीटर पेट्रोल विझां वरी को लेवल में थिया अरे छोरा कहिड़ी गाॾी वरिती थी हीअ गाॾी हीअ हिन में पेट्रोल जहिड़ो मुंहिंजो मतिलबु आहे भंग बचारी वेंदी त वरी चार्ज थी वेंदी वरी सॼी राति हिन ते मथो हणणो पए ख़बर मिठल सफ़ा साफ़ करे छॾी न साहब सफ़ा मखण ए वठो बस घोड़े दे हथ पवंदव मुल्क ठा वॾा वॾी ॻाल्हि आहे ही पहिरियों ॾोहार आहे जो पंहिंजे मौत जी पाण पतो तयारी करे पंहिंजे मौत जी तयारी कारी मतलब त मुड़ंदे कोन वरी बि कारी कारो करे मारी दे अरे तू तो बस कर डिमफुल सिपाही सुतली साहब ये छा तो चवे ईसो बिल्कुल सही तो चवे तोखे फुल फ्राई कंदासीं सुभाणे कूड़ो मुक़ाबलो ॼाण आहे तोखे पुठीअ जे कंडे में गोली हणंदासीं पहिरियां ॻाल्हि त मरी वेंदे जे नमो है न तो माज़ूर जरूर थी दे अरे बाबा मां केड़ो गलत कम तो कया मां त कारो कारी थो मारिया न
मां सम्झी वियमि इहो जेको लालू तुंहिंजे घर में खुसुर फुसुर पियो करे न, हाणे तूं लालू जे चवण ते हलंदे। हा लालू जे चवण ते कोन थो हलां मिठल मोतबर। त हिकिड़ो माण्हू ॿ क़त्ल करे उन खां बहितर नाहे त उन हिकिड़े खे मारे विझिजे त हू ॿ बची पवंदा। चवंदा केरु चवंदा? असां त कॾहिं ईअं कोन ॿुधो आहे। इसा छा चवंदा? चवनि था त इन बोड़े खे नौकरी मां कढो। छो बा पहिरीं दफ़े सूतली खे कढोसि, पोइ मां पाण नौकरी छॾेसि। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? हिकिड़ो मज़दूर ड्यूटी करे ऐं ॿियो वञे। सिपाही सा खाली आहिनि खीसा। खीसा खाली आहिनि? मिठल वारी मोबाइल बि कोन अथई आहे? हा मिठल वारी मोबाइल आहे न। ठीकु आहे, इन जो पावर ऑफ कर, मुंहिंजो मतिलबु ऑन कर। हा ऐं मिठल खे नड़ी कर। चरी थी छा? इहो बोनी कपूर जो पुटु टोनी कपूर केरु थींदो आहे? अलाए किथां जी भला अची असांजे ॻोठ जा फ़ैसिला करे। हिन ॻोठ जा माण्हू सभु मरी विया। मरंदो मरी वेंदुसि पर हिन जो फ़ैसिलो कोन मञंदुसि। हा बलू तूं मरी या न मरे इहा अलॻि ॻाल्हि आहे त तूं मरण जी उमिरि खां बि टपी वियो आहीं, पर सुभाणे मिठल ज़रूरु मरंदो। छो छा थियो मुंहिंजे मिठल खे? छो बीमार थियो आहे? को बि तो सुबुह खाराए छॾियोसि छा? खाधो अञा कुझु बि कोन अथई माई, सुभाणे खाईंदो। गोली गोली साबी पुलिस जी गोली? छो मुंहिंजे मिठल खे मारींदा? इहा त पुलिस थी ॼाणे, बाक़ी सुभाणे कूड़े मुक़ाबले में सूतली सूबेदार मिठल खे ज़रूरु गोली हणंदो। जेकॾहिं मरी पियो त फुल फिराए, जे बचो त अधु फिराए, पोइ हिन फिथन वारी कुर्सी ते पियो फिरंदो। यार घूबा था इहो कहिड़ो तरीक़ो आहे? सूतलीअ खे त मूं पाण चयो त मिठल खे बच सुक करीसि, काबू करीसि। जीअं इहो लालू ऐं चिलकड़ी महफूज़ रहनि, हणी मिठल उन्हनि खे मारे न विझे। बाबा टोनी सुठो फ़ैसिलो करे हा, पर तूं बि साईं पोड़े घोड़े वांगुरु फुड़कार पियो करीं। फुर फुर हाणे लोड़ियो, ॿई लोड़ियो। मुंहिंजो कमु हो ञापो पुॼाइणु, हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी, मां हलां थो। ओ बलू उठी कुझु कर। चाहे सूतली सूबेदार पंहिंजा नवां कानून ठाहिया आहिनि छा? इन सूतली ने शपकोरी दवा वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि, पर पहिरीं त मां तोखे इहो गुंडो ॾेई थो मारियां। पर तुंहिंजी जेका मेह जहिड़ी मुठी आहे न, या मुंहिंजे हथनि में ईंदी कान। न यो पंहिंजो मिठल छोरो पुटु हथ सां पई थी माराई। बलू मूं त तुंहिंजी चङाई ॻोल्ही न, त जीअं तुंहिंजी जाइ ते लालू चङो मुड़ुसु थी न वेहे। ऐं छोरीअ चिमकिड़े मां त सफ़ा बेज़ार हुयसि। सच में त हिक तीर सां ॿ शिकार कंदसि। पर तोखे इहो अंदाज़ो हुयो ई कोन त कॾहिं कॾहिं शिकारी पंहिंजी हथ ई शिकार थी वेंदो आहे। मां पहिरीं हिन शपकोरी सां ॻाल्हाए नंबर मिलायासि। नंबर क्लोज अप थियसि, माना बंदि थियसि। मिठल नंबर मिला, मिठल नंबर। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।